बाबा शाहन खान आयो। शाहन भली करे आया दे बाबा मोतार जे बादशाही जो खैर हुजे बाबा तोड़े भी खैर हुजे शाहन मुखे हाजन अज जो दुख है छो तो यो सब कुछ मुझे करे थियो है बाबा साईं सब पंहिंजी जाइ ते पर मुखे खबरूं मिली वयूं आहिनि पर हाणे ॻाल्हि इहा आहे त केड़ी ॻाल्हि आहे रेस चवंदा आहिनि न त रत दांगीअ ते बि वरी पवंदी आहे ऐं बागुल जी भाइटी आहे सुभाणे मां को बि कदम खणा ऐं पोइ तव्हांखे का तकलीफ़ न पहुचे छा थो चई छा वो मुझे पुट जी कातिल आहे मुखे इन जी करे तकलीफ़ कोन थींदी इहो पंहिंजे दिमाग़ में कढी छॾ त मुखे काई तकलीफ़ थींदी मरंदी बाबा साईं उहा बि मरंदी ऐं हुनजा जेके बि माण्हू आहिनि न छा नालो अथनि माणिक ऐं सारंग माणिक ऐं सारंग उहे ॿई मुंहिंजे निशाने ते आहिनि रब ॾिसे थो वैसे कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि रुगो मां का मयार लाइण आयो आहियां बाबा साईं हाजन मुंहिंजो भाउ ऐं अजू मुंहिंजो सौट आहे पोइ मूंखे का मयार न ॾिजो मयार तरेंजा जॾहिं बागुल मुंहिंजे पुट जी कातिल न हुजे हिन वक़्तु असां ॿिन्हिनि जा दुश्मन आहिनि त पोइ रईस अनकरीब उहो धमाको ॿुधंदव बाबा साईं मां त चवां थो त हिकिड़ो वॾो धमाको थियणो खपे धमाको हिन जी मगी मस्ती त लहे न अक वतन मुतबर लही वेंदी मस्ती खानू लही वेंदी ऐं टके टोके पलां कंदासीं जी अम्मी तव्हां मूंखे यादि कयो जी पुट वे जी अम्मी हुकम कयो राजा पुट मां घणी सोच वीचार खां पोइ मूं इहो सोचियो आहे त बागुल ऐं तुंहिंजे पीउ जे विच में सरछाव कराइजे हाँ अम्मी इहा त तमामु चङी ॻाल्हि आहे असां बि त अमीन ई चाहियूं था असां त पाण में रत आहियूं तमामु वॾे पसारे पिया आहियूं मां बि कोशिशि करियां थी पर तूं बि पंहिंजे बाबा खे प्यार ऐं मोहबत सां राज़ी कर हाँ साईं राजा घणियूं नफ़रतूं थी वियूं आहिनि हाणे असीं बि इहे ई चाहियूं था त हीउ ख़ानदान वरी हिकु थी वञे सिमी सॼे ॻोठ में हिन ख़ानदान जी दुश्मनीअ जे करे सुकून बर्बाद आहे असां इहे नफ़रतूं छेड़ा ऐं दुश्मनियूं ख़तम करे हिकु थियण था चाहियूं पर अम्मी सौट बागुल खे बि त राज़ी करणो पवंदो न राजा हू हिकु शफ़ीक़ औरत आहे माण्हुनि सां प्यार करण वारी आहे माण्हुनि ते पंहिंजी जान ॾियण वारी आहे बसि रुगो तुंहिंजो बाबा राज़ी थी वञे इहा कोशिश कर अम्मी असां गॾिजी बाबा खे सम्झायूं था थी सघे थो त बाबा ज़िद तां लही वञे रब कंदो त समक अची वेंदुसि जी जी चांहि ठाहियां छा ठाहे अच हा ॿुध सिमी खंड घट जी साईं सुट जन हाँ पंहिंजो छा थींदो सुट ये जिंदगी सॼी लोड़ी थी उन ज़ालिमन असांखे हलण घुमण खां विहारे छॾियो सफ़ा हाणे सोच पंहिंजो छा थींदो सुट सुट परेशान न थी जेकर उन्हनि ज़ालिमन असांखे हलण खां हला कयो आहे
तो सुख जो साहो भी न खणंदा। सोच पाण निधड़ का नाहियूं निधड़ का। पंहिंजो भाउ शाहू वेठो आहे। पंहिंजो पलांत भाउ शाहू जरूर कंदो सोट जरूर कंदो। चाची अम्मा तहां जिसो अम्मा तहां हिते तहां जी ये तकलीफ़ कीअं कई तहां सां मिलण जे लाइ। वेहो न चाची अम्मा वेहो न। अमीरा चाची आई है, जल्दी खाधे पीते जो बंदोबस्त कर। जल्दी वन। हाँ चाची अम्मा हुकुम कयो, तव्हां अचण जी कीअं तकलीफ़ कई? पुट हिकु मां जी ममता पंहिंजे दिल जे टुकड़ खे विसारे तोखां दान वठण आई आहे। बागुल भले दुनिया जे लाइ रुक हुजे, पर अम्मा बख्तावर जी चादर जो मान जरूर रखंदी। तव्हां त मुंहिंजी अमड़ आहियो। हुकुम कयो चाची अम्मा, हुकुम कयो। पुट उन ॾींहुं मूं सूंह जी मज़लूमियत खे ॾिसी पंहिंजे पुट जो खून तोखे माफ़ करे छॾियो। मां ॼाणा थी चाची अम्मा, मां बेवड़ी न आहियां जो कंहिंजो एहसान मां भुलाए छॾियां। मां अव्हां जी चादर जो कसम थी खणा, अव्हां खे नाउमीद मां कॾहिं बि न कंदमि। त पोइ पुट पंहिंजे चाचे जी ग़लतियुनि खे विसारे हिकु ठाह जो भाकुर पाए। छा थी सोची बागुल? पुट हिकु खानदान में एॾा विछोड़ा नथा सुहन। असां ॾाढो परे निकिरी विया आहियूं। हाणे अचो त इहे सभु वेछा विसारे छॾियूं। भेण चाची अम्मा खे न मोटाए, छो जो इहा असांजी चाची न पर असांजी अमड़ आहे। भेण पर चाची अम्मा बहादुर खान इन ॻाल्हि ते बीहंदो? वो राज़ी आहे त बागुल केर थींदी आहे जेका हिन माउ खे खाली मोटाए? बागुल मां नुंह चोटीअ जो ज़ोर लॻाए बि बहादुर खान खे मञाईंदसि। ऐं ॿियो त राजा बि ख़ुशि थींदो। चाची अम्मा तव्हां बस चाचा खे आमादा कयो, बाक़ी असांजी तरफ़ां इनकार न आहे। इहो असांजो वाइदो आहे तव्हां सां। ठीकु आहे पुट, त पोइ मां इन ॻाल्हि खे अॻिते करियां थी। चाची अम्मा चाचा जे हरकतुनि खां तव्हां त वाक़ुफ़ आहियो। इहे न थिए त ॿीहर का चाल हले, बाक़ी मां पाण हुन खां माफ़ी वठंदसि। इहो बागुल जो वचन आहे। बागुल पुट तो मुंहिंजी सींध जी इज़त रखी आहे। अल्लाह साईं जग जहान में तुंहिंजी इज़त वधाईंदो।
ईअं न चओ चाची अम्मा, हीअ बागुल तव्हांजे मथां घोर वञे। तव्हां बेफ़िक्र रहो, हाणे मां हलां थी। चाची मां त तव्हांखे मानी खां सवाइ कोन छॾींदसि। ठीकु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। छा ॻाल्हि आहे? तूं आधी राति जो हिते ऐं मायूस बि आहीं? ख़ैर त आहे? मां जो त प्यार मिलियो आहे, पर पीउ जे हूंदे बि पाण खे लावारिस थो महसूस कयां। छो तूं लावारिस आहीं? सभु कुझु त तो वटि आहे। बंगला, गाॾियूं, बैंक बैलेंस, सभु कुझु तो वटि आहे। बाक़ी ॿियो तोखे छा खपे? बंगला, गाॾियूं, जंहिंजे दिलि खे सुकून ना हुजे उन जे लाइ इहे बंगला, गाॾियूं, इहे आसाइशूं कहिड़े कम जूं? ॻाल्हि त कर, छा थियो आहे? ॻोठ में कंहिंजे पीउ खे जेकॾहिं इज़त जी निगाह सां न ॾिठो वञे, उनजी औलाद जे दिलि तां छा गुज़रंदी? तूं खोले ॻाल्हि कर, छा तो चवणु चाहे राजा? बाबा, हिकु ख़ानदान ॿिनि हिसनि में विरहायो पियो आहे, इन खां वधीक हानियूं कहिड़ो हूंदो? इहो त ते आहे, त हाणे ही ख़ानदान हिकु नथो थी सघे। छा पेछा विसारण सां तव्हांजी इज़त में घटिताई थी वेंदी? न बाबा साईं, इंसान ग़लति रस्ते खे छॾे सिधी राह ते बि अची वेंदो आहे। भुली भुली भाण जेको मोटे उनखे भुलियल नाहे चइबो बाबा साईं। जे इन ॻाल्हि ते बीठो आहीं त पोइ मुंहिंजो हिकु शर्त आहे, पोइ ॿई ख़ानदान हिकु थी सघनि था। बाबा साईं, तव्हांजो हर शर्त क़बूल आहे, बसि तव्हां रुगो पंहिंजी ज़िद तां हटी वञो। कुझु न आहे, कुझु न आहे बाबा साईं, इन्हनि छेड़नि, इन्हनि नफ़रतुनि में कुझु बि न आहे। त पोइ इहो फ़ैसिलो विच ॻोठ में थींदो, ओताक या कंहिं बंगले में न, पूरे ॻोठ जे साम्हूं बागुल पंहिंजी पोती मुंहिंजे पेरनि ते रखी दिलावर जो खून बख़्श कराईंदी। छा ईअं करे सघंदी? वो कुशादी दिल रखण वारी आहे, इहे बि कंदी, बसि न बाबा? बसि पोइ जॾहिं तारीख़ मुक़ररु करी, मां बहादुर खान इन ॻाल्हि में राज़ी आहियां। वाह वाह कजास, वाह वाह कजास बाबा साईं, अॼु त तव्हां वीरू आहे छॾियूं। ठीकु आहे, असां तारीख़ रखूं था। बुध खानू, इन फ़ैसिले जे दौरान जेकॾहिं तोका शैतानगिरी कई त पोइ मां तुंहिंजी अच्छी ॾाढ़ी जो बि लिहाज़ कोन कंदुसि। बाबा बाबा, जेॾी महिल अचे थो तव्हांजा आंड्रा साड़ियो थो वञे, मूंखे दाबा ॾियो थो वञे, सम्झाए छॾियोसि, मां को हिनजे घरों। बंदि कर पंहिंजी बेवक़्ती बक, टाइम ॾिसी ॻाल्हाईंदो कर। मां छा पियो ॿुधां? साईं बागुल ऐं रेस बहादुर खान जे विच में ठा पियो थिए। जेकॾहिं हिन धरती ते अमुन क़ाइमु थी वञे त सुठी ॻाल्हि आहे न। अॻई हिन धरती ते इलाही रतु वियो आहे, हाणे हिन धरती ते अमुन हुजे, भाईचारो हुजे, छो त हीअ धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। ठाव थी थो वञे त ॿिन्ही धुरनि जे विच में नफ़रतूं ख़तम थी वेंदियूं। किथे को फ़िरेब त न आहे साईं बागुल खे झुकाइण जो? फ़िरेब? मासात बागुल सां मां बि गॾु आहियां हिन मशवरे में। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं फ़िरेब कंदा त वेंदा केॾा? हिन ठाह कराइण में विच में चाची बख्तावर ऐं राजा खान बि आहे। ज़मानो ॾाढो ख़राबु आहे भाउ माणिक, कंहिं ते एतबार न कर। हिते त पंहिंजो साह बि पराओ आहे। हिन दुनिया में कदम कदम ते धोखो आहे। न सारिंग न, अञा दुनिया हले पई,
इन दुनिया में अञा काफ़ी चङा माण्हू बि आहिनि, सभु ख़राब न आहिनि यार। चाची बख़्तावर पंहिंजो घर छॾे असां वटि हिते पाण हली आई आहे। अड़े चरिया, इन ॻाल्हि में किथे न किथे सच्चाई त ज़रूरु हूंदी। इहा त सुठी ॻाल्हि आहे, इन ॻोठ मां नफ़रतूं ख़तमु थियनि, बाक़ी ॻाल्हि त भली थी थिए। ईअं सम्झ त सारिंग फ़ैसिले थियण खां पोइ हर माण्हू, हारी नारी, मज़दूर सभु बहकंदा, ख़ुशि हूंदा, ऐं उहे माण्हू तर जा हिक ॿिए सां भाकुर पाए हिक ॿिए सां भाकुर पाए ज़िंदगी ख़ुशि गुज़ारींदा। सभु ॻाल्हियूं सोन, पर साइण पंहिंजी पोती लाइ कीअं बहादुर ख़ान जे पेरनि ते रखंदी? सारिंग, इहा ई त मां सात बागुल जी इंसानियत आहे। अड़े जो हेॾी दुश्मनीअ जे बावजूद बि इहो अमल कंदी, इहो उनजो वॾपण आहे, इनखे ग़लति न सम्झ। पर फ़ैसिलो केरु कंदो? को चङो मुड़ुसु त आख़िर हूंदो न। धारियो माण्हू को बि फ़ैसिलो न कंदो, जेकॾहिं कंदो त उहो असांखे क़बूल न आहे। जेकॾहिं फ़ैसिलो कंदा त ॻोठ जा चङा मुड़ुस ऐं बुज़ुर्ग कंदा। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे, रब करे ईअं थिए ऐं देरि न थिए। न सारिंग, देरि न थींदी, ऐं मां चाहियां थो त देरि थियण बि न घुरिजे। ॿई धुरियूं खीर खंड थी वेंदियूं। साइण सच पुछो त ठाह जो ॿुधी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। राबी, ठाह करणु सुठी रीत आहे, जंहिंसां दिलनि जा ज़ंग लही वेंदा आहिनि ऐं हिकु नए सिर रिश्ता जुड़ंदा आहिनि। इन्हनि अदावतुनि में रहियो बि छा आहे राबी? केतिरो नुक़सानु थियो आहे, सॼे ॻोठ जो जीअण जंजाल थी वियो आहे। ठाह ईअं आहे ॼण आसमान जी चादर ते चंड आहे ऐं सितारनि जी रोशनी। पोइ छो न मोहबतूं आणियूं, जीअं नई नस्ल खे जीअण जो हौसलो मिले। इहा हक़ीक़त आहे साइण, नफ़रतुनि में वेड़ा वीरान थी वेंदा आहिनि, ख़ुशी हली वेंदी आहे। हाणे गुज़रीअ खे कॾहिं बि यादि न कयो, छो जो इहो अज़ाब हूंदो आहे। मूं त सभु कुझु पंहिंजी दिलि तां विसारे छॾियो आहे। न्याणियूं आहियूं न साइण, इन करे हेॾी थींदे बि तव्हां दिलि तां भुलाए छॾियो आहे। राबी, मूंखे पंहिंजे ख़ानदान जी लॼ ऐं इज़त ख़ातिर माफ़ी त छा, पर जे सिर जो सौदो करणो पवे हां त बि कयां हां। साइण, परवरदिगार तव्हांजे सिर जी सलामती रखे, को ॾुखियो ॾींहुं न अचे अव्हां जे मथां। बसि उहे घाव छुटी विया, वञी हाणे रुगो निशान रहिया आहिनि। हा साइण, अव्हां बेशक सूर ॾिठा आहिनि, पोइ उनजो अंजाम तव्हां ॾिठो त छा थियो? जंहिं मुंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद कई, अॼु उहो किथे आहे? मण मिटनि जा मथां पिया अथसि। ही ख़बर कीअं ॿुधी आहे चाचा गुलण? ठाह जी? हा इहा ई साइण बा गुल ऐं रेस बहादुर ख़ान जे ठाह जी। हा खेरू, सॼो ॻोठ ख़ुशि आहे इन ॻाल्हि ते। हर कोई इहो थो पुछे त साइण बागुल ऐं बहादुर ख़ान जो ठाह थो थिए छा? चाचा तूं त घर जो भाती आहीं, छा थो भाई? अबा, साइण बागुल हिकु वॾी कुशादी दिलि जी मालिकाणी आहे। उहा इन ॻाल्हि ते राज़ी थी आहे त सॼे ॻोठ जे साम्हूं उन बहादुर ख़ान जे पेरनि ते रओ विझी माफ़ी वठंदसि दिलावर ख़ान जे खून जी। इहा ते असुल नसुल वारी औरत हेॾी कलंगीअ वारी पंहिंजे ख़ानदान जा वेछा ख़तम करण लाइ कीअं राज़ी थी वई? जस आहे साइण खे बेशक राणो ख़ान जी न्याणी थी ॾेखारी, झेड़ो त झेड़ो, मोहबत त मोहबत। सलाम आहे साइण खे। उहो कमु कंहिं करायो आख़िर? साइण बख्तावर ऐं राजा ख़ान, जिन ॿिन्ही ख़ानदाननि खे राज़ी कयो। सलाम आहे साइण बख्तावर खे, न त इहे ॿई ख़ानदान
जिंदगी भर ठा न कना। माण्हू कई सारंग बि हिन फैसले ते ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। ॿई बहकनि था त वरी हिन खां पोइ ॻोठ में सरचाव थो थिए। नरगो ही सॼे ॻोठ में इन ॻाल्हि जी वीचार हली रही आहे। ठीकु आहे अबा, मूंखे बि कमु आहे, हलूं था। ठीकु आहे चाचा, असां बि घर हलूं था। मासात छा इहो सच आहे त तव्हां इन बहादुर ख़ान सां ठा पिया कयो? हा मासात, किन सॼणनि जे करे ज़हर जो ढुकु पीअणो पवंदो आहे। हीअ त राॼ धणियाणी आहे जंहिंजे ख़ातिर मूं वचन ॾिनो आहे। छा साईं बख्तावर जे करे? हा सारंग, मूं हुन सां वाइदो कयो आहे। इन जे करे हर ॻाल्हि दरगुज़र करे छॾी। मासात बागुल, इन बहादुर ख़ान खे तव्हां चङी तरह सुञाणियो थियो। हू दिल जो मेरो आहे, कॾहिं बि पंहिंजी दिल मां ज़ंग न कढंदो। हा साईं, इहा हक़ीक़त आहे, पर साईं बख्तावर जे करे ऐं राजा जी ख़ातिर ठाव करणो पवंदो। अव्हां मूंखे माफ़ करे छॾिजो जो मूं तव्हां सां सलाह न कई। बस वाइदो करणो पियो। मासात बागल, इहा बि हाणे का ॻाल्हि आहे असां को पुछण जी? मासात, इन में त न ॻोठ वारनि जी भलाई ऐं ख़ुशी आहे। साईं, सच पुछो त असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। सारंग, जहिड़नि जा पंध बरंडे हूंदा आहिनि, जिन में नस्ल मरी वेंदा आहिनि, वेड़ा लुटिजी वेंदा आहिनि, वञूं बेवाह ऐं माइरुनि जूं झोलियूं ख़ाली थी वेंदियूं आहिनि। मासात बागुल, अव्हां जो इहो अमल सदियुनि ताईं यादि रहंदो। वाह मासात वाह। जी जी, बेशक अवां अज़ीम साइण बख्तावर आयो। अमन कराइण में हिन ॻोठ में अवां जो नालो तारीख़ में लिखियो वेंदो। सिमी, मूंखे ना जी घुर्जन आहे पुट। बस जेके ख़ामोश ज़बानूं ऐं सुरका हली रहिया आहिनि उहे ख़तम थियनि, अमन थिए, दिलनि तां ज़ंग लहे। ही हिकु ॻोठ ऐं पाड़ा अलॻि अलॻि ईअं न हुजे। जी जी, उहो बागुल अवां जो मान रखियो आहे। बाक़ी हुन ठाह ते हुनखे केर बि राज़ी न करे सघे आ। सिमी, मूंखे हैरत त राजा ते आहे, जंहिं बहादुर ख़ान खे इन ॻाल्हि ते राज़ी कयो। न थियणी थी वई। मां त इन सोच में आहियां त इहो थियो कीअं। जी जी, आख़िर दादलो पुट आहे अवां जो, हुनजी न मञींदो त कंहिंजी मञींदो? हा पुट, राजा हिकिड़ो पढ़ियो लिखियो एहसास वारो माण्हू आहे ऐं हू कॾहिं बि दंगा फसाद जहिड़ा झटा नाहे चाहींदो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी जी, मूं त मुर्शिद बाली शाह ते बास बासी आहे, बस रुगो ठाह थी वञे। ओए, इंशाअल्लाह तुंहिंजी बास पूरी थींदी ऐं पोइ पहिरियों को हंदासीं, वॾी ख़ैरात कंदासीं। सुबुह खां वठी शाम ताईं मानी हलंदी, ग़रीब ऐं हुरबा जी मानी खणी ख़ुशि थी वञे। ड्रामा सीरियल बागुल तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिम TV HD ड्रामा।